नाज़िन अफगानिस्तान में ॿीहर अगराई ते पाक फ़ौज जो भरपूर जवाबी कार्रवाई कंदे तालिबान जो 6 चौकियूं तबाह करे छॾियूं आहिनि। केपीके जे कुरम ज़िले में अफ़गान तालिबान ऐं ख़ारजियुनि जी फायरिंग ते पाक फ़ौज तरफ़ां मुंहतोड़ जवाब ॾिनो वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई में अफ़गान फोर्सिस जूं 6 चौकियूं ऐं टैंक पोज़ीशनूं अमले समेत तबाह। तालिबान ऐं ख़ारजी पंहिंजे साथियुनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो वधीक चवणु आहे त पाक फ़ौज ख़ारजियुनि जे हिकु ट्रेनिंग कैंप बि तबाह करे छॾी। कार्रवाई में ख़ारजियुनि जो कमांडर मारिजी वियो। झड़पुनि दौरान अफ़गान तालिबान पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती ऐं पंहिंजे हिकु चौकी ते अछो झंडो फड़काए छॾियो ऐं चौकी छॾे फरार थी विया। एक बार फिर वाक़ई ब्रेकिंग न्यूज़ टियों पिया। अफ़गानिस्तान में ॿीहर अगराई ते पाक फ़ौज जो भरपूर जवाबी कार्रवाई कंदे तालिबान जूं 6 चौकियूं तबाह करे छॾियूं आहिनि। केपीके जे कुरम ज़िले में अफ़गान तालिबान ऐं ख़ारजियुनि जी फायरिंग ते पाक फ़ौज तरफ़ां मुंहतोड़ जवाब ॾिनो वियो आहे। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई में अफ़गान फोर्सिस जूं 6 चौकियूं ऐं टैंक पोज़ीशनूं अमले समेत तबाह। तालिबान ऐं ख़ारजी पंहिंजे साथियुनि जा लाश ऐं चौकियूं छॾे भॼी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो वधीक चवणु आहे त पाक फ़ौज ख़ारजियुनि जे हिकु ट्रेनिंग कैंप बि तबाह करे छॾी। कार्रवाई में ख़ारजियुनि जो कमांडर मारिजी वियो। झड़पुनि दौरान अफ़गान तालिबान पंहिंजी शिकस्त तस्लीम करे वरिती ऐं पंहिंजे हिकु चौकी ते अछो झंडो फड़काए छॾियो ऐं चौकी छॾे फरार थी विया।